नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में ख़बर ॾींदा आहियूं। कराची जे इलाइक़े मेरान टाउन में केमिकल फैक्ट्री के बाहि लॻण वारे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। केस में फैक्ट्री मालिक अली मेहता, मैनेजर इमरान जैदी, सुपरवाइज़र ज़फर रियान ऐं चौकीदार सैयद ज़रैन खे कसूरवार करार ॾिनो वियो। इंडस्ट्रियल थाने में सरकार जी मुद्दत में दाख़िल कयल FIR में चयो वियो आहे त बाहि वाक़े में 16 पोरियत सां सुसाइड जण सबबि फौत थिया। हिकु पीरसन पुट जे फौत थियण जो ॿुधी दिलि जो दौरो पवण सबबि फौत थियो आहे। FIR में चयो वियो आहे त फैक्ट्री में हंगामी हालतुनि जी सूरत में ॿाहिरि निकिरण जो को बि लंघ न हो। फैक्ट्री में वञण जो हिकु ई रस्तो हो। अलार्म सिस्टम बि न लॻायो वियो हो। FIR जी मतन में चयो वियो आहे त असां चौकीदार खां ताला खोलण लाइ चयो ऐं इमारत अहिड़ी तरह ठाही वई हुई जो इमरजेंसी में केरु ॿाहिरि बि न पियो निकिरी सघे। FIR में चयो वियो आहे त वाक़े में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई शुरू करे छॾी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।